दोस्तों अस्सलाम वालेकुम मौजूद जी उम्मीद है तभी सब खुश हूंदा अदा मोटिवेशनल स्पीकर सोशल मीडिया ता भले गोले न लोस पर मां ओरिजिनल भी गोले लदो तो मां सिंध जो मशहूर शख्सियत जिना सिंधिया मानू खोड़ सतरा नौजवान बैठे प्यार कंदा आहिनि असां सां गॾु मौजूद आहे मिस्टर सिंधी 2 मिंटनि जो वंड बि हर हाल में साथी खां वठंदासीं त तव्हां नौजवान लाइ सिंध में रहंदड़ ऐं सॼी दुनिया में रहंदड़ ॿाहिरनि माण्हुनि लाइ साथी छा थो चवे अदा वंड ॾियो। अस्सलाम वालेकुम जी सिंध पहिरीं त हरदेवतरा जी जा लख तोरा जो असांजे तॾहिं ते आयो ऐं ॻोल्हण जी ॻाल्हि कोन्हे को मोहबत हुजनि त माण्हू मिली वेंदो आहे नेठि सच ऐं सोशल मीडिया जी ॻाल्हि जेको सो सिर्फ़ु सोशल मीडिया खे तव्हां फ़ोटू शेयर या सेल्फियूं शेयर करण जे बेस ते तव्हां न ॾिसो ऐं सोशल मीडिया जेकॾहिं असां ॾिसूं त दुनिया जे मां तमामु घणा फ़ाइदा वरिता। असांजी बदकिस्मती इहा रही आहे जो असां हर शइ जो ग़लति इस्तेमालु करे असां सिर्फ़ु उन मां नुक़सानु हासिलु कया आहिनि, फ़ाइदो हासिलु करण जी असां कोशिशि ई कॾहिं न कई आहे। हींअर जेको असांजो मिशन आहे आऊं वञा या अरडोतरा जी आहे त असांजो कमु इहो आहे त असां क़ौम जे ज़हननि में या असांजा जेके पढ़ियल लिखियल दोस्त आहिनि भाषो उन्हनि जे ज़हननि में हिकिड़ी नई सोच जूं हिकिड़ो जदीद तरीक़ो जंहिंजे ज़रिए असां माहौल में असांजी क़ौम जे ज़हननि में कुझु अहिड़ो शौर पैदा कयूं जो असां पंहिंजी धरती लाइ पंहिंजी क़ौम जे लाइ कुझु न कुझु पहिरीं खां असां बहितर करे सघूं। उन लाइ तरीक़ो कहिड़ो बि हुजे, सोशल मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे या असां जेकी उताकनि में गॾिजाणियूं कयूं था या स्कूलनि कॉलेजनि में, पर जिते जिते तव्हां गॾु थियो या असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे जो तव्हां हिकिड़ो पंहिंजी गुफ़्तगू जो जेको लहजो आहे या जेको तरीक़ेकार आहे उहो क़ौमी जेको सो पॉइंट ते आणियो त जीअं जेको सो असांजा जेकी पसमानदा इलाइक़ा आहिनि या उहे माण्हू उहे दोस्त जेकी ॿाहिराड़ियुनि में परे परे ते रहनि था उन्हनि में अञा इहो शौक़ु न आहे रहियो त इहे ॻाल्हियूं बि उन्हनि में आम थी सघनि। इहो ई तरीक़ो आहे जंहिंजे करे असां क़ौम खे जेको सो हिकिड़े बहितर प्लेटफॉर्म ते चाढ़े सघूं था ऐं असां जेको सो दुनिया सां मुक़ाबिलो करे सघूं था। दुनिया अञा परते जी ॻाल्हि आहे, असां जेकॾहिं ॾिसूं त असां पंहिंजे पाकिस्तान जे क़ौमनि खां बि असां इलाही पोइते आहियूं, इल्म जे हिसाब सां, टेक्निकल हिसाब सां हर शइ खां असीं पोइते रहिया आहियूं। उहो सिर्फ़ु इन जे करे जो असां हिक ॿिए खां परे रहिया आहियूं। जॾहिं असीं पंहिंजा पाण में क्लोज़ थी वेंदासीं त ऑटोमेटिकली असांखे रस्ता बि मिली वेंदा ऐं जेको सो असांखे पंहिंजी मंज़िल बि एॾी परे असांखे ॾिसण में कोन ईंदी। जी अदा असांजो बि इहो ई सुवालु आहे त जेतिरनि बि सियासी पार्टियुनि में पाण वेठा आहियूं, जेतिरनि मज़हबी पार्टियुनि में वेठा आहियूं या ज़ाती तरह जेतिरनि बि ज़ातियुनि में वेठा आहियूं, इहे एतिरा सुवाल खणी पाण ज़िंदगी ज़ाती में जियूं था न, होटल में गॾु था वेहूं, बसुनि में गॾु सफ़र था करियूं त पोइ सिंध ऐं अवाम जे सवाल ते गॾु छो नथा वेहूं। हज़ार सवाल हज़ार इख़्तिलाफ़ हूंदे बि सिंध ऐं मज़लूम अवाम ऐं माण्हुनि जे सवाल ते गॾु बीहूं, इनशाअल्लाह असांखे तव्हांखे फतेह मिलंदी। अॻियों क़दम बहितर हूंदो, इहा ई पंहिंजी वेड़ आहे, इन खां बिना ॿियो कुझु बि कोन्हे। हक़ मौजूद जी